अस्सलाम वालेकुम। मौसम जे ताज़ा तरीन अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु सिंध में तमामु वॾो सिस्टम बरसाति जो तयारु थियो आहे, जेको हिंगोर जा मेहर दादू, सेवण नवाबशाह, शहदादपुर, खिपरो, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं नूरियाबाद ताईं हिन वक़्तु फैलिजी चुको आहे, जंहिंमें विच में मांझंद हाला, मटियारी, हैदराबाद जा इलाइक़ा बि कवर थी चुका आहिनि, जामशोर जा इलाइक़ा कवर थी चुका आहिनि ऐं जोही, वाई पांधी ऐं खीरथर रेंज ताईं फैलिजी चुको आहे। हिन जी बरसाति ठीकु ठाक बरसाति काफ़ी इलाइक़नि में जेसि ताईं कवर आहे, सभिनी इलाइक़नि में बरसाति न थींदी, तॾहिं बि घणनि इलाइक़नि में बरसाति हिन जी थींदी। इन खां अलावा अॼु सिस्टम बरसाति जो तक़रीबन सॼो ॾींहुं जारी रहंदो ऐं राति जो बि ही सिस्टम जारी रहंदा। ऐं दोस्त सुवाल पुछनि था त अदा असांजे शहदादपुर, शिकारपुर, लाड़काणे जी तरफ़ सखर तरफ़ बरसाति ईंदी या न ईंदी, त अदा ही ओबाड़ो, कंदकोट, जिकबाद, शिकारपुर ऐं मेहड़, हिंगोर जा वारा इलाइक़ा जेके मथे बचियल आहिनि, इन्हनि मां अॼु बचाव जो को इम्कान कोन्हे त अदा बरसाति न थिए त कुझु असांजूं खजियूं बचनि या को नुक़सानु बचे। असां पहिरियां ई मुतला कंदा रहिया आहियूं त बरसाति जा सिस्टम ताक़तवर ठहंदा, इन जे करे अदा पंहिंजा इंतिज़ाम मुकमिल करे वठो ऐं खजियुनि जो फ़सुलु उहो पंहिंजो बचाए वठो। त हिन वक़्तु मथियां जेके इलाइक़ा रहिजी विया आहिनि, जिते अञा सिस्टम कोन पहुतो आहे, उते सिस्टम पहुचंदो ही रहीम यार ख़ान जे इलाइक़नि खां जेके सिस्टम हिन वक़्तु डेवलप थींदा, उहे हिते ई ईंदा। सभु ओबाड़ो में कोटकी, कंदकोट, पनवाकल, सखर, शिकारपुर, उते बरसाति वसंदी, जेके लाड़काणे ताईं बि पहुचंदा, शहदादकोट ताईं बि बरसाति पहुचंदी। हिन वक़्तु अञा को सिस्टम अहिड़ो हिते तयारु थियो कोन्हे, पर तयारु ज़रूरु थींदो, छाकाणि त घिम जी सप्लाई तमामु घणे मिक़दार में जारी आहे ऐं जेके अरबी समुंड जूं हवाऊं आहिनि, उहे बे ऑफ बंगाल खां घुमी फिरी पोइ असांजी सिंध में दाख़िल थी रहियूं आहिनि ऐं ही पूरे ई जेका जैसलमेर जा इलाइक़ा आहिनि, राजस्थान जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में तमामु घणी घिम पहुची चुकी आहे ऐं उते तमामु वॾा सिस्टम बरसाति जा तयारु थी रहिया आहिनि ऐं तमामु देरि ताईं ही बरसाति वसाए सघनि था। हिननि में बरसाति जे पाणीअ जो काफ़ी मिक़दार हूंदो। थरपारकर ताईं बि बरसाति जा वॾा सिस्टम पहुचंदा, जेके हिन वक़्तु राजस्थान मां मुंतक़िल थी रहिया आहिनि ऐं असांजे सेंट्रल सिंध जे इलाइक़े में तमामु शदीद वॾो सिस्टम ठहियो आहे, जंहिंमें घणनि हंधनि ते तमामु वॾी बरसाति जा इतला मिलनि पिया त तमामु तेज़ बरसाति जारी आहे। त इहे बरसाति जा सिस्टम हिन वक़्तु नूरियाबाद ताईं पहुची चुको आहे, जेको कराची ताईं पहुचंदो ऐं कराचीअ में बि ज़ोरदार बरसाति जो इम्कान मौजूदु आहे ऐं बल्कि इम्कान न आहे पर हाणे यकीन थी चुको आहे। ठट्टो, घारो, चोड़ जमाली, बदीन, इन्हनि इलाइक़नि में हिन दफ़े असां ॾिसूं था पिया त पहिरियों दफ़ो तमामु घटि थींदो आहे ईअं, छो त सभु सिस्टम तक़रीबन ओभर खां ईंदा आहिनि, पर हीउ उत्तर खां सिस्टम अचे पियो, उत्तर ओभर कुंड खां, ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति थींदी। ॾखण सिंध वारनि इलाइक़नि में, बलूचिस्तान में खुशदार ऐं वड आवारान, इन खां अलावा ओरमाड़ा, ग्वादर, पसनी, इहे इलाइक़ा बरसाति थींदी तुर्बत वारनि इलाइक़नि में, पर कुझु देरि सां हिते डेवलपमेंट थींदी, छाकाणि त अञा इन तरफ़ लो प्रेशर क्रिएट थियण जो अञा मसइलो आहे। हिते लो प्रेशर अञा वधीक क्रिएट थींदो, ठहंदो, त हिते बरसाति शुरू थी वेंदी। इन खां अलावा पंजाब हलूं था, पंजाब में जेके सेंट्रल लोअर पंजाब जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में त ॾींहं जो बरसाति हलंदी। बाक़ी जेके मथियां इलाइक़ा आहिनि, जीअं लाहौर, गुजरांवाला वारा इलाइक़ा, हिते शाम खां बरसाति शुरू थींदी ऐं अॼु गिलगित बल्तिस्तान, पिशावर, इहे इलाइक़ा शाम खां बरसाति, इन्हनि में हरीपुर जे इलाइक़नि में, कश्मीर जे इलाइक़नि में शाम खां बरसाति हलंदी। सुभाणे परीहं 2 ॾींहं अञा बरसाति जा सिस्टम घणो एक्टिव रहंदा ऐं उन खां पोइ उन्हनि सिस्टम्स में कुझु कमज़ोरी शुरू थींदी, पर उन बाद में असां तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।